पर जरूर उनके जिंदगी में दुख पहुतो कदा अबे जे जुदाई जो, कदा अमर जे जुदाई जो, कदा दोस्तन जे जुदाई जो। अड़े नमूने से कोई शख्स अड़ो भी तव्हां के न मिलंदो जंहिंजी सॼी जिंदगी दुखन में गुज़री हुजे। गरीब हूंदो, मिस्कीन हूंदो, रोड ते पत्थर कुटींदो, पर कॾहिं त जिंदगी में ख़ुशी थी हूंदसि। शादी कई हूंदई हुनजी ख़ुशी, घर में बचड़ो ॼाओ ॾिसो हुनजी ख़ुशी, ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदई हुनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में दुख सुख ईंदा, शादियूं गमियूं थींदियूं, नफ़ा नुक़सान थींदा। आख़िरत जे ॾींहुं या त सुख ई सुख हूंदो या त दुख ई दुख। जेके जन्नत में विया उन्हनि जे लाइ सुख ई सुख आहे, दुख जो तसव्वुर ई न आहे। जेके जहन्नम में विया उन्हनि जे लाइ दुख ई दुख आहे, ख़ुशीअ जो तसव्वुर ई न आहे। बाक़ी हिन जहान में दुख सुख ई शादियूं गमियूं थी। पोइ हाणे सुख मिले त छा कजे, दुख मिले त छा कजे, शादी हुजे त छा कजे, गमी हुजे त छा कजे। उनजे लाइ अल्लाह से फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। फरमाइए मुंहिंजा बानो जेकर मुंहिंजी नेमत मिलेव तो करोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी गाड़ी वरिती, 50 अजरे ज़मीन जो सौदो कई। घर में बचड़ो ॼावा या पुट जे शादी जी ख़ुशी आहे। फरमाई हाणे नाच न कजां, गाना न हलाइजां, मौसीक़ी राग न ॿुधजां, अदाकार फनकार न घुराइजां, शराब जूं बोतलूं पंहिंजी ओताक में संगत की न प्यारजां। फरमाई लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। रब फरमायो जेकर मुंहिंजी नेमत मिलेव त वुज़ू करे मस्जिद में अचो। बरकतूं नफ़िल नमाज़ शुक्राना जी नीयत सां पढ़ी करे रब खां दुआ करो, या अल्लाह ई बंगलो भी तो ॾिनो, गाड़ी भी तो ॾिनी, ज़मीन भी तो ॾिनी, बचड़ो भी तो ॾिनो, पुट जी शादी जी ख़ुशी भी तो नसीब कई आहे। या अल्लाह ई सब मेहरबानियूं सब नेमतूं तुंहिंजूं हल। फरमाई लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। अल्लाह से फरमायो जेकर इन नमूने सां शुक्र कंदो त मां रब अञा वधाए ॾींदुसि। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कान अल्लाहु शाकिरन अलीमा। रब फरमायो मूंखे छा थींदो जो मां तव्हांखे अज़ाब कयां जेकर तव्हां शुक्रगुज़ार न बणिजी वञो। कागो मूंखे फ़ाइदो थींदो जो तव्हांखे पैदा करे वरी बाहि में साड़ियां। फरमाई जेकर तव्हां मोमिन बणिजी वञो, शुक्रगुज़ार बाना बणिजी वञो त मां रब तव्हांखे छो अज़ाब।
नेमत मिले तो शुक्र। अगे ज़माने में घोट जो निकाह थींदो वो चवंदा बाबा बरका तू नफिल नमाज पढ़ी आहे शुक्राना। हाणे तो नफिल ही आहे। हाणे शुक्र अदा कीअं पियो थिए। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो दोल वारो तो चवे लानत लानत लानत। तू तो वारो तो पूछा करे कहते कहते कहते। शगनाई वारो तो चवे घोट ते कुंवार ते जान ते जेकी आया आगे शुक्र पियो अदा थिए लानत जा वस्ता। बाबा या नाशिकी नबी से फरमायो अन्निकाहु मिन सुन्नती। फरमायो निकाह मां मोहम्मद जी सुन्नत। तो सुन्नत के सुन्नत तरीके से अदा कबो या सुन्नत के शैतानी तरीके। बाबा ईशा की नमाज है 4 रकात फर्ज। उनका बरका तो सुन्नत है। बीर तवाई के जो पेशवा में के जो बाबा हाली भी दूल वारे के जो तू दूल वजा। शगनाई वारे के जो तू शगनाई वजा। माइन के जो तवा लाडाई सेहरा चो। फनकार के जो तू राग चो पोचो बरका तो सुन्नत ईशा जी मुकाबतुल्लाह दी अल्लाहु अकबर। या सुन्नत थींदी इन नमूने सां केरु सुन्नत अदा करे तव्हां उनखे चङो चवंदो। पोइ फजर जी सुन्नत ज़ोर जी सुन्नत मगरिब जी सुन्नत इशा जी सुन्नत दुल्हन शगनाइन बाजल पैसनि अदा करल फनकारन सां अदा नथी थी सघे त पोइ निकाह वारी सुन्नत दुल्हन शगनाइन बाजल पैसनि अदा करल फनकारन सां कीअं अदा थींदी। ओ निकाह करो बरकत वारो अज वायदो कयो तो सुन्नत के सुन्नत तरीके से। साईं जन के जमाने में अक्सर निकाह मस्जिद में थी। निकाह में साईं जन निकाह के मुतालिक कुछ ॻाल्हियूं बयान कंदा। ज़ाल मुर्स जा हक़ बयान करे तो दुआ घुरबा। हदीस में जे तो निकाह में जेतरो खर्च घट एतरी बरकत घट। जेतरो खर्च घणो कंदो एतरी बेबरकत। हाओ जेकॾहिं रब तव्हां खे दुनिया दौलत माल मिल्कत घणो ॾिनो आहे त नबी से फरमा औलिम वलो बिशात दावत वलीमा कयो। दोस्तन के मिटर माइटन के न्याङनि स्याङनि के पाड़े वारनि के खाराए ढो करायो त शादी भी थी वेंदी त मोहम्मद तो के रिश्तो कबूल आहे। हाओ पुटन के वेहारे के पुट वेहो त निकाह 5 मिनट में निकाह थियो। घरवारी जे न्यापो मोकिले त न्याणीअ खे संदेरे लटका पाए मुड़स जे हवाले करे केॾी आसानी। अॼु साईं 2 महीना आगे वॾे वेठी उता कदे गॾु थियो शादीअ जी तारीख़ पूरा 2 महीना रात जो 1 बजे ताईं 2 बजे ताईं लाडा सेहरा नाच गाना मेहंदियूं मोर वनवा बुकियूं। वरी शादी जो टाइम पियो थिए त शोर गोर दोहल।
घर में पी जुदा पियो थो रोए, मां जुदा पई थी पार कढे, ॿाहिरि भित खे पिया था टकर हणनि त असांजो घर ख़ाली थी वई, शादी पई थिए या भेण जो जनम थो थिए। पर इन नमूने सां शादी कजे त केॾो मज़ो, जेतिरो तकल्लुफ़ कंदो एतिरो परेशान थींदो। शरीयत में वॾी आज़ादी। नबी साईं हज़रत अली साईं खे फरमायो, सुना अली मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंहिंजी प्यारी न्याणी ख़ातून जन्नत तोखे परणाया। सब चो सुभान अल्लाह। मां तव्हां खां पुछां थो, छा हज़रत अली साईं जो पीउ आयो छा ख्वाजा अबू तालिब नबी साईं वटि पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो ॾे अलीअ ॾे, या हज़रत अली साईं जी अम्मा फातिमा बिनत असद आई छा त मुंहिंजे पुट अलीअ जे लाइ न्याणी जो रिश्तो ॾे, या अकील बिन अबी तालिब या जाफर बिन अबी तालिब आया छा त भाउ जे लाइ रिश्तो न बाबा। नबी साईं हज़रत अली साईं खे पाण ऐं साईं जन पुछा कयसि हज़रत अली साईं खां त घर अथई या कोन अथई, गाॾी अथई या कोन अथई, ज़मीन अथई या कोन अथई, बैंक में पैसा घणा अथई। साईं जन पुछा कयसि जेका शइ फ़र्क़ हुई। नबी साईं पुछा कयसि, सुना अली भला महर जा पैसा अथई कि न? छो त महर फ़र्ज़ आहे। क़द अलिमना मा फ़रज़ना अलैहिम फ़ी अज़वाजिहिम, इहे भी पैसा न हुजनि सां त नबी साईं महर भी पाण ॾियनि। हज़रत अली साईं फरमायो, हिकिड़ी तलवार आहे, हिकिड़ी ज़िर आहे। पाण फरमायूं तलवार रख जिहाद में कम ईंदई, ज़िर विकिणी महर फ़र्ज़ आहे। हज़रत अली साईं उहा ज़िर खणी आयो मदीने में। हज़रत उस्मान साईं में सुना अली ख़ैर ताए अॼु ख़ुशि पियो ॾिसण में अची। हज़रत अली साईं फरमायो, शादी पई थिए। सब चो सुभान अल्लाह। अंदाज़ो लगायो, घर घर सां, दर दर सां, भित भित सां, 5 वक्त नमाज़ूं गॾु था पढ़नि। हज़रत उस्मान खे ख़बर न आहे त अली जी शादी पई थिए। एॾी आसानी। हिते त ॾाढे जे सामान जी लिस्ट लगी पई। कुरान शरीफ, किताब कामिल, नमाज, तस्बीह, घोट लाइ तस्बीह, कुंवार लाइ, घोट लाइ वॻो, अजरक, सिंधी टोपी, घोट लाइ जोराबा, रुमाल, घोट लाइ अगट, घोट। मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं पंहिंजी प्यारी न्याणी ख़ातून जन्नत, जन्नत जी औरतुनि जी सरदार अम्मा फातिमा खे कहिड़ो ॾाढो कड़ा सोफा सेटा, घणियूं अलमारियूं, कड़ा पलंगा, कड़ा थावनि जा सेटा, जो कोई स्तर वारा पिया चवनि त महांगाई थी वई आहे, असां न्याणियूं नथा उथारे सघूं। बहानो ॾाढे जो पंहिंजी प्यारी न्याणी ख़ातून जन्नत खे नबी साईं ॾाढे हिकिड़ो विहांउ हो जेको ख़बर जो, हिकिड़ी अटे जी चकी जंहिंखे जंड चइबो, हिकिड़ो बिस्तरो। जन्नत जी औरतुनि जी सरदार अम्मा फातिमा जो ॾाढो इहो हिकिड़ो मुसलमान। अॼु साईं मुसलमान सोचे त सोफा सेट हुजनि, अलमारियूं हुजनि, पलंग हुजनि, कुर्सियूं हुजनि, 100 बिस्तरा हुजनि, 50 वॻा हुजनि, थावनि जा सेट हुजनि, पोइ न्याणियूं उथारिया। इहे सभु बहाना। नबी साईं हज़रत अली साईं खे फरमायो, सुना अली टिन कमनि में देरि न कजां, नमाज जो टाइम थी वञे, नमाज पढ़ण में देरि न कजां।
जनाज़ो तैयार थी वने, कफन ऐं गुस्ल जो बंदोबस्त थी वने, जनाज़ो पढ़ी दफन करण में देर न कजा। न्याणी जवान थी वने, मुनासिब रिश्तो अची वने, नबी से फरमायो न्याणी उथारण में देर न कजा, देर न करो। अल्हम्दुलिल्लाह मां पाजी न्याणी ये उथारी जे मुफ्ती निजामुद्दीन शामली न्याणी जवान थी वई, रिश्तो अची वियो, बारन के चंबे हो तो निकाह करायो, छा तारीख छा जा वनवा, छा जो बुकियूं, छा जा लटा कपड़ा। न्याणी सॼी जिंदगी न्याणी, पूरी जिंदगी न्याणी की खिदमत कबी, पुटन नहीं पुटन जे ज़ालुनि जी कयूं था, बाक़ी न्याणी या न्याणी जे मुख सॼी न कयूं। चालीस साल न्याणी की उम्र थी या मुसलमान उथार त्याग डजन जा बहाना। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक, बुख जे करे पंहिंजी औलाद खे क़त्ल न कजो। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो जेको पंहिंजे न्याणियुनि खे विहारे थो, पंहिंजे न्याणियुनि जी शादी नथो कराए, इहो बि औलाद जो कातिल आहे। इहो बि क़यामत जे ॾींहुं उन्हनि काफ़िरनि जी सिफ़ में बीठो हूंदो जेके ज़िंदा पंहिंजे न्याणियुनि खे पूरींदा, नबी जी जमात जी कतार बि नसीब न थींदी। तवज्जो आहे कि दुआ करो। अजो के दौर में माण्हू चवनि था साईं असां न्याणियुनि जे रिश्ते में परेशान आहियूं। जोगी साहब न्याणी उथारणी आहे, पर मुड़ुस अहिड़ो हुजे जेको हसब ऐं नसब में हसनी हुसैनी सैयद हुजे, अखलाक में जुनैद बगदादी, इल्म में अबू हनीफा, हुस्न में हजरत यूसुफ जो सानी, दौलत में कारून सां कुल्हो मिलाए त उनखे न्याणी। हाणे अहिड़ा रिश्ता कोहिस्तान में अचनि किथां? तव्हां सां बि सहुरे इहे शर्त कया आहियो, तव्हां इहे पिया शर्त कयो। नबी से फरमायो यहूदी माल ते मरंदा, यहूदी माल ते मरंदा, चवंदा शादी अहिड़ी जाइ तो कजे जेको मालदार हुजे। मालदार खे न्याणी ॾींदा, मालदार खां वठंदा, ग़रीब खां केरु वठण जे लाइ तयारु न हूंदो हो। ईसाई वरी हुस्न ते मरंदा। नबी से फरमायो इज़ा ख़तब इलैकुम मन तर्ज़ौना दीनहु व ख़ुलुक़हु फ़ज़व्विजू, फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो तव्हां यहूदियुनि वांगुरु माल ते बि न मरजो, ईसाइनि वांगुरु हुस्न ते बि न मरजो। फरमायो जंहिंजो अखलाक भलो हुजे, दीन भलो हुजे, 5 वक्त नमाज जो पाबंद हुजे, अकीदो सही हुजे, पंहिंजी न्याणी ॾेई छॾियोसि, ॿई जान आबाद। बस बशरी अखलाक भलो हुजे, दीन। नबी से जे इन तरीक़े खे असां ॾिसंदासीं त इंशाअल्लाह परेशानी। यो भी जरूरी ना है तो मौलवी खोड़ मौलवियन पर बद अखलाक, हाफिजन कारियन पर बद अखलाक। जन अखलाक भलो हो बस, नमाज जो पाबंद हो जे, अकीदो सही हो जे, गरीबा मिस्कीना चंगन जो थाल मथे ते खणी करे पेट गुजर करे तो बा अखलाक। नबी से फरमाया न्याणी ॾेई छॾियोसि ॿई ॼणा।
सो अल्लाह से दुआ है अल्लाह ताला तवाई असा जे न्याणियुनि जे लाइ बि नेक साल रिश्ते जो इंतजाम फरमाए। इन्हनि शयुनि खे ॾिसंदासीं त पोइ परेशान बाक़ी जो तो बंगलो हुजेसि गाड़ी हुजेसि नौकरी हुजेसि पोइ उनखे न्याणियुनि जा पोइ हाणे न बंगलो मिले कंहिंखे न नौकरी मिले कंहिंखे न गाड़ी कंहिंखे मिले पोइ न्याणियुनि जी ज़िंदगी माने लाग कंगे जे पासे गोठ में वाइस करे बाग तस्बत कब्र मौली साहब चयो सही या कब्र इन कब्र वारे जूं बन्याणियूं हथन में लठियूं उन पी जे कब्र के जे लठियूं आयो पी जे कब्र के बुझा दई करे चऊं सलाह कंदो हाजी साहब कब्र कारी थी गई मां चवना अम्मा ही छा थियो कयो जो पी के गारी पियो जो ही त तव्हां जी दुआउं जो मोहताज आ तो रोई करे चऊं मौली साहब हुयो असां जो पी पर वॾो ज़ालिम हो असां जी शादी न कराई चई मुझे वट सानी कोई कोने या न्याणियुनि जी दुष्ट मिल्कियत भी ॾियणी पवंदी पछाड़ी में पाण मरियो ॿाहिरि ज़ालिम जे करे घर में कढी छॾियो मिल्कियत पंहिंजी जाइ ते खट्टर खां जेतिरी बि जाइ नथा ॾियनि टुकुर जे लाइ पिन जूं जूं तूं पोइ बाबे जी क़ब्र खे बुझा न ॾियूंसि त काड़ा कुल पघी दुआ खुदा जी ज़ात जो कसम औरत मां ॾिठी उन्हनि जो पी एसपी जी जग एक कब्र ते मुजावरी पई कर बुहारी पई बन दिला पई भरन मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ॻोठ वारनि चयो साईं हिन जो पी एसपी हो चई ही सभु ग़रीब मिस्कीन सुञाण मां हिननि खे न्याणियूं कीअं ॾींदुसि पछाड़ी में पाण मरी वियो मिल्कियत सभु ख़तम थी वई ॿाहिरि वञी शादी कयूं कराची में भेनरूं हिते अकेली वेठियूं आहिनि केरु खाराइण वारो कोन्हे रोज़ानो ने कब्र ते बुहारी ॾींदियूं आहिनि दिला भरींदियूं आहिनि ॻोठ वारा टुकुर ॾिठी असां सां घुमी त ॾिसो त छा पियो मुल्क में कुरान तो फरमा हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न मर्द औरत जो लिबास औरत मर्द जो लिबास लिबास खां सवाइ इंसान नंगू आहे औरत केॾी बि नेक हुजे मुत्तकी परहेज़गार हुजे सोम सलात जी पाबंद हुजे भली हवेलियुनि में लोही कोटनि में जिंदगी गुज़ारे पखीअ जी बि उन जे जिस्म ते नज़र न पई हुजे क़ुरान तो फरमा मुड़स खां सवाइ नंगी आहे औरत जो ढक मुड़स समझो था मां तव्हां खां पुछां थो माई जेके मुड़स सां अंगल कंदी सो भाइरनि सां कंदी पीउ मां सां कंदी अंगल पूरा करण वारो मुड़स तंहिंजे करे न्याणी जवान थी वञे रिश्तो अची वञे बस निकाह पढ़ाइण में देर न कयो कुरान तो फरमा वानकिहुल अयाम मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम जेकर चाहियो था त असांजो मुआशरो सही थी वञे असांजो माहौल ॻोठ जो शहर जो सही थी वञे असांजा बच्चा असांजा पुट असांजी न्याणियूं गुनाहनि खां महफ़ूज़ रहनि रब फरमायो पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि खे पाणायो पर तव्हांजा बाना तव्हांजूं बानियूं तव्हांजा नौकर ऐं तव्हांजूं नौकराणियूं तव्हांजा मुलाज़िम तव्हांजूं मुलाज़िमाणियूं रब फरमायो ओए ग़रीबनि मिस्कीननि तावन करे उन्हनि जो बि निकाह करायो तव्हां वॾेरनि ते उन्हनि जो बि हक़ आहे अल्लाह से फरमायो इन यकूनु फुकरा युगनिहुमुल्लाहु मिन फज़ले जेकर ये घोट कुंवार गरीब हूंदा मिस्कीन हूंदा निकाह जे बरकत जे करे मां ख़ुदा शाहूकार निकाह त मां ख़ुदा ॿुधाई बरकत निकाह में दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि शादियुनि खे बरकत वारो बनाए अमा तौफीक अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद
रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार रब्बना व आतिना मा वअदतना अला रसूलिक व ला तुख़्ज़िना यौमल क़ियामह इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अयुन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा। या अल्लाह इन्हनि शादियुनि खे खाना आबादी फरमा, इन्हनि जोगनि जी पाण में मोहब्बत प्यार इत्तेहाद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। अल्लाहुम्मा अलिफ़ बैनहुमा, या अल्लाह इन्हनि जोगनि में अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत हज़रत आदम ऐं अम्मा हवा में हुई। अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत हज़रत इब्राहीम ऐं बीबी हाजरा में हुई। अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत हज़रत अली से अम्मा फातिमा में हुई। अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत हज़रत उस्मान ऐं बीबी रुक़ैया में हुई। अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत हज़रत उमर ऐं उम्मे कुलसूम में हुई। या अल्लाह इन्हनि जोगनि में अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत हज़रत अबू बकर ऐं बीबी उम्मे रोमा में हुई। या अल्लाह इन्हनि जोगनि में अहिड़ी मोहब्बत पैदा फरमा जेका मोहब्बत मोहम्मद मुस्तफ़ा ऐं अम्मा आयशा में हुई। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही।